बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों हिन वक्त असां पंजाब जे तालुके लियाकतपुर ऐं उन जो इलाइक़ो आहे हेड फरीद या जंहिंखे ॿियनि लफ़्ज़नि में चोलिस्तान चवंदा आहिनि, उते मौजूदु आहियूं। ऐं मूंसां गॾु गुलाम नबी बंबरो हिते जो ज़मींदार हो गॾु आहे। त हिन खां पुछूं पिया त हिते जेका पोज़ीशन मूं ॾिठी आहे त वण सभु जेके आहिनि से अञा खिरनि खां ॿाहिरि ई कोन निकिता आहिनि। के वण हथ एतिरा थिया आहिनि से माना किथे किथे। त गुलाम नबी खां पुछो गुलाम नबी हीअ सॼे चोलिस्तान जी हालत अहिड़ी आहे या रुगो तव्हां वटि वण एतिरा सारी बराबरि आहे। इहो साईं पंजाब पूरे में रहीमयार ताईं हल। अच्छा हा इहो आहे। किथे किथे बोरंग कांइ जो टूअल लॻियल आहे, कोई अगरि कोई 10 ॾींहं 15 ॾींहं अॻु आहे त आहे न। इहो सारो बराबरि कमु न। पाछाटा छो थिया आहिनि? पाणी कोन हुयो न। पाणी 8 ॾींहं अॻे चलियो बंदिशबाद में, 8 ॾींहं हाणे 4 ॾींहं थिया आहिनि। इहे 8 ॾींहंनि जी आहे पोखियल। अच्छा यानी सभिनी माण्हुनि जी पोखी ईअं थी सारे तो हिते दीद भुआज आहे उहो हिते पान इहे आहे। कोई किथे जो आगर ते पाछातर जो 8-10 ॾींहंनि जो फ़र्क़ु आहे। ऐं ॿी ॻाल्हि हीअ आहे त ॿिज भला जावा या घटि जावा वधि जावा? बिज त सुठा जाया, किथे सुठा जाया किथे घटि जाया। मथां छुटी न लूह जेके हिनरी हा गर्मी वारी तो गर्मी सां जाई पोइ सड़ी आहे। अच्छा नाली कई वो सड़ी आहे, जाया जानो सड़ी आहे। मतलब आहे त इहा पोजीशन आहे पंजाब जी। प्लेंडर कयो पोइ पहिरीं खीरा कढिया छा? हा खीरा कोन कढिया असां त प्लेंडर ई कयो आहे सारो। खीरा कढिया जिथे न जाया आहिनि पोइ उते प्लेंडर कयो आहे जेको। बहरहाल दोस्तों जेका मजमूई तौर ते माना पोजीशन आहे पंजाब जी, त हिन वक़्तु आऊं चोलिस्तान में मौजूदु आहियां डिस्ट्रिक्ट जी रहीमयार खाना। त हिते त जंहिं बि ॻोठ में जिथे बि जंहिं बि इलाइक़े में दोस्तनि वटि विया आहियूं त उते वणनि जी त पोज़ीशन इहा आहे। असां वटि सिंध में फुटी चूंडिजे पई ऐं पंजाब जी हालत तव्हां ॾिसो त हीअ आहे। हीअ केतिरो लेट आहिनि, हीअ केतिरनि ॾींहंनि खां पोइ जेको आहे हिननि जी फुटी ईंदी ऐं सॼो मुल्क जेको तव्हांखे बिल्कुलु ईअं नज़र ईंदो जो किथे खिरनि खां वण ॿाहिरि निकिता ई कोन्हनि। किथे किथे को टूएलूं वग़ैरह आहिनि त उते जेको आहे त वण हथ एतिरा आहिनि, उन में वञा जेको आहे त मुखड़ी या गुल कोन लॻो आहे। बाक़ी मजमूई तौर ते जेका पोज़ीशन आहे त क्रिटिकल पोज़ीशन आहे पंजाब जी। इन मां इहो लॻी रहियो आहे असांखे त सिंध में जेका फुटी अर्ली अचे पई त उन जो रेट जेको आहे त वधीक थींदो, उन जेके चांसिस आहिनि ते वधीक आहिनि। उन करे ऐं ख़ासि तौर ते सिंध जे आबादगारनि गुज़ारिश कंदुसि हुननि जिन आगाट्री पोखी करे छॾी आहे उहे उनखे जेको आहे सुठे नमूने सां निभाइनि त जीअं भरपूर पैदावार खणी सघनि। ऐं हिते जेका पंजाब जी सिचुएशन आहे हीअ आहे तव्हांजो इहो सम्झो जनूबी पंजाब यानी पंजाब जो ॾखिणो हिसो। पर पंजाब जो जेको उत्तरी हिसो आहे जंहिंमें मेलसी विहाड़ी बुरेवाला आरफ वाला इलाइक़ा चवंदा, उते वरी आगाट्री पोखींदी आहे। उते कुझु न कुझु जेका त फुटी अचणु शुरू थी आहे। बाक़ी जेको सेंटर माना सिंध ऐं पंजाब जो जेको सेंटर जंहिंखे असां चऊं यानी घोटकी खां वठी हीअ वरी बहावलपुर ताणी जेको एरियो आहे पूरो, इन में पोज़ीशन जेका तव्हां वीडियो जे ज़रिए ॾिसो पिया वण जी अहिड़ी आहे। यानी तमामु वण पाछाटा आहिनि, पाणी कोन हुयो ऐं वण जी जर्मिनेशन घटि थी आहे, उन करे डबल वण लॻाइणा पिया आहिनि। त इहा सिचुएशन आहे जेका तव्हांजे अॻियां शेयर कई अथऊं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।